मीरपुर ख़ास इलाइक़े सिंधड़ी वेझो प्यार परणो तां क़तल थियल फहमीदा शर जे मुड़स पारां वीडियो बयान जारी कयो वियो आहे। गुलाम कादर शर जो चवणु आहे त फहमीदा खे 15 ॾींहंनि ताईं तशद्दुद करण बाद क़तल करे बिना गुस्ल जे लाश दफ़नायो वियो। शायद ही आख़िरी वीडियो हुजे। मुख्य जवाबदार करीम बख्श खे गिरफ़्तार नाहे कयो वियो। आगाह कयूं पिया वाक़े त सिंधड़ी वेझो पसंद जी शादी कंदड़ नारी फहमीदा शर खे वारसनि तरफ़ां क़तल कयो वियो। इन मामले ते मुड़स पारां वीडियो बयान जारी कयो वियो आहे। SNSO चवणु आहे त फहमीदा खे 15 ॾींहंनि ताईं मुसलसल माइटनि तशद्दुद करण बाद उनखे क़तल कयो ऐं बिना गुस्ल जे लाश दफ़नाए छॾियो। तफ़सील मालूम कयूं था सिंधड़ी मां टाइम न्यूज़ जे रिपोर्टर असद शर खां। असद शर, आगाह कजो फहमीदा शर जे मुड़स गुलाम कादर शर इहो वीडियो बयान जारी कयो आहे। छा वधीक संदसि चवणु आहे? जी हाँ, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ही फहमीदा शर जे क़तल बाद हुनजो मुड़ुस जेको गुलाम कादिर शर आहे उहो मुसलसल जेको आहे मीडिया ते सोशल मीडिया ते ऐं पंहिंजो जेको फेसबुक अकाउंट आहे उन ते इहो मुतालबो करे रहियो आहे, ख़दशो ॾेखारे रहियो आहे त थी सघे हीअ मुंहिंजी आख़िरी वीडियो हुजे ऐं मूंखे क़तल कयो वञे। अहिड़ियूं हुन जेको आहे काफ़ी वीडियोज़ बि छॾियूं आहिनि ऐं हुन इहो बि मुतालबो कयो आहे त जेके क़तल जा मुख्य जवाबदार आहिनि उहे हिन वक़्तु ताईं गिरफ़्तार न आहिनि। थी सघिया पुलिस जेका आहे सा मूंखे हिन वक़्तु ताईं कंहिं बि क़िस्म जो को बि तहफ़ुज़ न ॾेई रही आहे ऐं हिन जो इहो पिणु मुतालबो रहियो आहे त जेका पुलिस आहे उहा मुंहिंजे केस में दिलचस्पी न पई वठे ऐं जेको आहे सो मुंहिंजी ज़िंदगीअ खे बि ख़तरो लाइक़ु आहे ऐं जेको आहे जीअं मुंहिंजी घरवारीअ खे क़तल कयो वियो हो जंहिंखे जेको आहे 15 ॾींहंनि ताईं वापसीअ खां पोइ मुसलसल तशद्दुद कयो वियो, जंहिंखां पोइ हुनखे नेठि जेको आहे सो ज़हर पीआरे मारियो वियो। ईअं ई जेको आहे सो मुंहिंजी ज़िंदगीअ खे ख़तरो आहे त मूंखे बि केॾी महिल जेको आहे सो क़तल कयो वेंदो, मूंखे जेको आहे सो तहफ़ुज़ फराहम कयो वञे। जी, तफ़सील ॾियण लाइ महिरबानी वांजी असद शर। वीडियो बयान जारी कंदड़ जो चवणु आहे त फहमीदा शर खे माइटनि 15 ॾींहंनि ताईं तशद्दुद करण बाद उनखे क़तल कयो, बिना गुस्ल जे लाश दफ़नायो वियो। फहमीदा शर जे मुड़ुस गुलाम कादिर शर वीडियो बयान में चयो त हीउ शायदि आख़िरी वीडियो हुजे। मुख्य जवाबदार करीम बख्श खे गिरफ़्तार अञा ताईं नाहे कयो वियो। पुलिस इन केस में दिलचस्पी न पई वठे।